वई या सिंधड़ी बुडी वई ॾिसी माण्हुनि जा घोड़ा जी जिंदड़ी बुडी वई। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ सनशाइन कॉटन फैक्ट्री जे भरिसां डॉक्टर रस्ती पाड़े में बरसात पवण खां पोइ ॿोॾ वारी सूरतहाल पैदा थी वई। घर में पाणी दाख़िल थी वियो, जेको 4 खां 5 फुट ताईं पाणी बीहण जे करे कखा ऐं घर ॾही पिया आहिनि। पाणी मुसलसल बीहण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। जॾहिं त इंतज़ामिया पारां कंहिं बि हिन बरसात मुतासिरनि जी सार न लधी आहे। हिननि वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। MP असांजा अलाए केॾा विञाइजी विया आहिनि, असांखे पाणी कढाइण कोन था ॾियनि, असां ॿुॾूं था ऐं असांजो राशन पाणी हो उहो बि कोन, ईअं ख़तमु थी वियो। असां ईअं वेठा आहियूं, बरसाति जे नंढड़ा बचड़ा वठी वेठा आहियूं हेठि। असांखे न खेमा मिलिया आहिनि, न का शइ मिली आहे, राशन मिलियो आहे। MP MN असांजा अलाए केॾा गुम थी विया आहिनि। वोटनि जे टाइम असांजे पुराणियूं फातायूं करणु अचनि था, मगर असांखे हींअर बरसाति जे टाइम ॾुखे वक़्तु ते असां वटि अचनि कोन था। ऐं दादा इहो ई मसइलो आहे त बाबा असां वटि जेको आहे इहो मसइलो पाणी जो आहे। पाणी हाणे ॾिसो पिया, घर असांजा ड्रही विया आहिनि, किरी पिया आहिनि, बचा असांजा रोड ते आहिनि। असांखे न हींअर असां वटि का शइ बची आहे जो असीं बचनि खे खारायूं या को घर जी कयूं, तो महिरबानी करे असांजी मदद कई वञे। बाबा मसइलो इहो ई आहे, ॾिसो बरसाति मुताबिक़ ई टोटल असांजा घर ऐं ॿार बचा सभु पाणी जे हेठि अची चुका आहिनि। असांजा MP MN या साजिया मरी आहे या असां हिंगोर जो आहे, को बि असां वटि हिते अचण लाइ या असांजी मदद करण लाइ को बि अॼु असांखे 3 ॾींहं थिया, न खाधो आहे, न खुराक आहे, न बचनि जे बुत ते को कपिड़ो रहियो आहे, टोटल गुम थी विया। इन जे लाइ करे असीं गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांजी मेहरबानी करे गरीबनि मिस्किननि जी मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।